सभिनी खे प्रणाम। हिकु निवेदन, कंहिंखे बि काई परेशानी हुजे त भले हिकु मुनो कलाक में सत्संग हलंदो, न रही सघे त भले उथी वञे। टाइम ॾाढो भरियल आहे, मुनो कलाक हलंदो, ॾींहुं पहिरियों खां वेठा आहियूं। कंहिंखे बि शारीरिक या मानसिक परेशानी हुजे, विच में कोई भी डिस्टर्ब न थिए, माने करे चवां अॼु पहुतो वञी वेही रहे, विच में कोई भी डिस्टर्ब न थिए। ना को बैरी नाही बेगाना, ना को बैरी नाही बेगाना, सबके संग मोय को बन आई, सबके संग मोय को बन आई, बिसर गई सब ताते पराई, जब ते साध संगत मोए पाई, बिसर गई सब तात पराई, जो प्रभु कीनो सोई भल मान्यो, जो प्रभु कीनो सोई भल मान्यो, ए असमत सा धूते पाई, बिसर गई सब ताते पराई, सब में रवे रया प्रभु के, सब में रवे रया प्रभु के, पेख पेख ना निक बिगसाई, पेख पेख ना निक बिगसाई, बिसर गई सब तात पराई, बिसर गई सब तात पराई, जब ते साध संगत मोहे पाई, जब ते साध संगत मोहे पाई, बिसर गई सब तात पराई, बिसर गई सब तात पराई। मोबाइल पंहिंजी पंहिंजी साइलेंट। मां तव्हांखे पहिरें चयो, जंहिंखे बि काई बेचैनी या कुझु ॻाल्हाइण में ॿाहिरि हली वञे, हिते उहो ई वेह जंहिंखे सत्संग ॿुधणो हुजे। सत्संग जो टाइम आहे, फालतू ॻाल्हियुनि जो कान्हे। मोबाइल बि पंहिंजी या अधु मुनो कलाक पंहिंजी हिन महापुरुषाणीअ खे बंदि करे छॾियोसि। इहा सॼो ॾींहुं थी हले पई, सुठी आहे, पर किथे हिनखे थोरो स्टॉप कयोसि।
कैमरामैन आप भी बैठ जाओ। बैठ जाओ बेटे, बीच में नहीं, अभी उधर कोई public फोटो भी नहीं निकालना, बिल्कुल शांति, थोड़ो ही सत्संग यथारथ। माता जी को गीत चयो आत्मज्ञान काथे मिलंदो आहे? आत्मज्ञान चाहे केॾो बि तूं पढ़ी, चाहे तीर्थ करी, चाहे विर्त करी, आत्मज्ञान प्राप्त कंहिंजी सानिध्य में थींदो आहे। बाक़ी पाइणो सभिनी खे पाण आहे, बाक़ी कंहिंजी सानिध्य यानी साथ, कंहिंजे हेठियों। बाक़ी ईअं आत्मज्ञान, आज मेरे गुरु ने बतलाया मुझको ये ही ज्ञान, ब्रह्म है सब में एक समान। हे माता जी को गीत चई ऐं हे गुरबाणी जो शब्द, टे इन में अंतरा, टे ई अंतरा जीवन खे ॼाण जा अंतरा आहिनि। सभिनी खां पहिरियों त ईअं सोचे छॾियो, परमात्मा कोई मथे या कंहिं तीर्थ ते न, जीवन हे जेको असांजो हे जीवन आहे, जीवन जंहिंमें असां जियूं था, इहो ई परमात्मा आहे। तव्हांखे ज्ञान पुराणे ज़माने जा अहिड़ा ॾिनल आहिनि, ऐं ख़ासि करे मायूं जेके इहे कथाऊं ॿुधियूं अथऊं, कंहिं गणेश जूं या शंकर जूं या ब्रह्मा जूं या विष्णुअ जूं, ऐं कोई भॻवानु आहे। भॻवानु कोई ईअं आहे न, जीवन, हे जेको जीवन जियूं था, जीवन ई। हिकिड़ो माण्हू प्रश्न कंदा आहिनि, जीवन जो लक्ष्य छा आहे? इहो प्राय सत्संगनि में प्रश्न पुछंदा वेंदा आहिनि, जीवन जो लक्ष्य छा आहे? ऐं हिकदमि दार्शनिक अर्थ माण्हू ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि भॻवान खे पाइणु। कोई भॻवानु आहे कान जेके वञी पकड़ीसि या भाकी पाईसि, अहिड़ो कोई भॻवानु कान्हे। थोरो सत्संग खे सम्झजांइ, पंहिंजी तुंहिंजी दिलि गवाही ॾेई त खणजांइ, बाक़ी तूं त सिर्फ़ु ॿुध। परमात्मा कोई ईअं माण्हू न आहे जीअं धारणा हूंदी आहे कोई आकाश में भॻवानु वेठो आहे असांखे ॾिसे थो पियो, अहिड़ो परमात्मा कोई बि कान्हे। हेॾी सृष्टि आहे जंहिंमें 14.5 अरब त सिर्फ़ु माण्हू, सिर्फ़ु 14.5 अरब माण्हू, ऐं हेॾी प्रकृति आहे माण्हुनि खां वधीक त जीव जंतु, हेॾी प्रकृति, हिन में कोई माण्हू ई हलाईंदो? कोई माण्हू कान्हे को। परमात्मा जीवन ही परमात्मा है। हे गुरु ग्रंथ साहिब जो वचन हुयो, ना को बैरी ना ही बेगाना, सब के संग मोह को बन आई, जो प्रभ कीनो सोई प्रभ भल मान्यो, एह सुमत साधु ते पाई, सब में रव रहा, रव यानी सभिनी में, सब में रव रहा प्रभ एके, हिक प्रभु सभिनी में समायल, इहो ई प्रभु आहे। सब में रम रहा प्रभु एके, जंहिंखे उहा ब्रह्म जी, जेको माता चई गुरुअ जे दर ते ई ब्रह्म ज्ञान पाए वेंदो आहे। सब में रव रहा प्रभ एके, पेख यानी देख, पेख पेख देख देख नानक। गुरु नानक चए थो मां
इनखे ईअं ॾिसी ॾिसी पेख पेख नानक बिग बिग साई चइबो आहे आनंद खे। मां इते ई परमात्मा खे ॾिसां वेठो थो। हे गुरु नानक जी वाणी। कोई परमात्मा माण्हू आहे छा? हे परमात्मा ई आहे। सभिनी खे मां ॾिसां थो पियो। पेख पेख यानी देख देख, बिग साई यानी आनंद थियां थो पियो। परमात्मा इते ई आहे, हाणे आहे, हिन महिल आहे, हींअर आहे। गुरु ग्रंथ साहिब असां पाकिस्तान खां आयासीं। असांखां सरकार पुछो तव्हांजो धर्म, त असांजे वॾनि गुरु ग्रंथ साहिब खे ई महत्व ॾिनो। जेके हिन महिल ताईं पूरे हिंदुस्तान में छुटी गुरु नानक जयंती थींदी आहे। हाणे MP में छुटी कयूं इन जी चेटीचंड जी। बाक़ी असांजे वॾनि इहो ई चयो असां धर्म गुरु ग्रंथ साहिब आहे। गुरु ग्रंथ साहिब में पहिरीं जप साहिब, तव्हां मुंडी खोलींदव त जप साहिब जी वाणी आहे। मां गुरु ग्रंथ साहिब जे जप साहिब जा सिर्फ़ु 3 लाइनुनि ते हे जीवन जेको असां जीवन जीऊं था, 3 कुल मात्र लाइनुनि में तव्हां ॿुधियूं बि आहिनि, पर तव्हां ध्यानु न ॾींदा आहियो। मां चवां अगरि तोखे इहे 3 लाइनियूं ख़बर पइजी वञे त घर ई तुंहिंजो घर ई मंदिर थी, काॾे वञण जी ज़रूरत न आहे। ऐं जेको तूं करें थी जेको तुंहिंजी पूजा आहे, चाहे मर्द पंहिंजो दुकानु हलाइनि था, जीअं सम्झनि इन ज्ञान खे त या इन्हनि जी पूजा आहे। माई जेको घर हलाए थी, या सुभाणे छोकिरी ईंदी, इन जो जीवन सुभाणे खां वठी गृहस्थ आश्रम जो उन छोकिरी ऐं छोकिरे जो थींदो। उहा कथा गृहस्थ जी सुभाणे हिन ई हंध ते जेकी शादी कंदासीं, उहो सत्संग जेको घर गृहस्थीअ जो उहो सुभाणे। पर हिन महिल यथार्थ सत्संग चइबो आहे जीअं आहे तीअं, कोई बि हेॾों होॾों जी ॻाल्हि न, जीअं परमात्मा आहे तीअं। मां शायदि ई गुरु ग्रंथ साहिब जी खणी करे ऐं हीअ सत्संग थोरो ध्यान सां ॿुधिजो। लाइनियूं 3 जेके असांजे हिन महिल वर्तमान जीवन सां मतिलबु रखनि थियूं। वर्तमान जीवन जेको असां जीऊं, जेको जीवन असां जीऊं था, हे पंहिंजे घर में, हे दुकान में कोई बुराई कान्हे। माण्हू चवंदा आहिनि हे संसार आहे, हे संसार माण्हूअ खे जकड़े वेठो आहे, पकड़े वेठो आहे। कोई संसार कान्हे, सभु परमात्मा आहे, कोई संसार कान्हे। तव्हां कंहिंखे था संसार चओ? हिननि माण्हुनि खे संसार आहे, या हे वणनि खे, या पहाड़नि खे, या चंड खे, या तारनि खे, या सिज खे, इहो संसार आहे? संसार हे न आहे। संसार अगरि अथी त तुंहिंजो मन संसार आहे, बाक़ी हे संसार न आहे, हे परमात्मा आहे। सब में रव रहा प्रभ एके, पेख पेख नानक। इन्हनि जो मन गुम थी वियो। गुरु नानक हुजे, कबीर हुजे, रवदास हुजे, चाहे बुद्ध हुजे, महावीर हुजे, जेके बि असांजा महापुरुष जिन ब्रह्म ज्ञान खे ॼातो, उन्हनि जी हीअ शायदी आहे। चवनि था सब में रव रहा प्रभ एके, पेख पेख उनखे ॾिसी ॾिसी करे उनखे ई परमात्मा चयूं। बाक़ी संसार छा आहे? संसार तुंहिंजे मन में आहे। मन छा आहे? मन आहे मां ऐं मुंहिंजो, इहो संसार आहे। मां ऐं मुंहिंजो, न तूं आहे न तुंहिंजो आहे। बसि इते ई सॼी ॻोट थी। इते तूं अगरि ॾिसे, तूं अखियूं ॿूटे करे ॾिस, तूं आहीं साईं, तूं केरु आहे? तुंहिंजो जेको नालो आहे तूं इहो आहीं। अखियूं ॿूटे करे राति जो वञी ॾिसिजो, जेॾी महिल सुम्ह, तूं न आहे उहो। नालो बि तोखे ॾिनो वियो आहे कमु हलाइण जे लाइ। कंहिंजो पीउ हूंदे, कंहिंजो पुटु, कंहिंजो भाउ, कंहिंजो भेणियो, कंहिंजो सालो,
ईअं त संसार हलंदो ई न। तूं उनखे सम्झी वेठो आहे मां हे आहियां। हे माइनि खे बि नालो जेको माउ पीउ ॾिनो आहे या समाज ॾिनो आहे सम्झी वेठियूं त असां इहो आहियूं। तोखे हुन नाले खे कोई कुझु चए थो बाहि ते लॻी वञे, मुंहिंजे नाले हीअं चई, अरे तुंहिंजे नाले चई तूं आहीं छा? अंदरि ॾिस तुंहिंजो कहिड़ो नालो आहे? पूरे सर लॻा, ॿाहूं लॻनि, पेट लॻा, टंगूं लॻनि, कंहिंजो नालो आहे? नालो त ईअं सिर्फ़ु कार्य खे हलाइण जे लाइ तूं आहीं छा? इहो सिर्फ़ु ॾिसी त मां इहो न आहियां ऐं मुंहिंजो तुंहिंजो आहे। ऐं ईअं भरिसां कुझु अञा माण्हू मुठी ॿधी ईंदो आहे, कुझु आशा खणी ईंदो आहे। ॿारु ॼमंदो आहे त मुठी कीअं हूंदी अथसि? ॿार त तव्हांखे ॼावा आहिनि, मां ॾिठा आहिनि सिर्फ़ु। ॿारु जेॾी महिल ॼमंदो आहे पंहिंजे ॿार खे ॾिसजांइ छा हूंदी अथसि? मुठी बंदि हूंदी अथसि। बंदो मुठी तो लाख की खुल गई तो खाकी की। त ॿाहिरियों त ईंदो आहे तॾहिं बि कुझु आश खणी ईंदो आहे ॿारु, पर भरिसां जेॾी महिल वेंदो आहे त हथु कीअं हूंदो आहे माण्हूअ जो? बीठा हूंदव पंहिंजा घर में जेके चोलो छॾे विया हूंदा, हीअं खुली वेंदो आहे हथु। हथु ॿधल न हूंदी। जेॾी महिल बि कोई मरंदो कोई हीअं हथु न ॿधंदो आहे, हथु खुली वेंदो आहे। जेको आश खणी आहे उहा बि छुटी। खणी कुझु त तुंहिंजो आहे छा? तुंहिंजो कुझु आहे? मां मुंहिंजो, बसि मुंहिंजो आहे। ऐं उहा उनखे शइ खे बि न पैसनि खे ख़बर आहे मां तुंहिंजो आहियां, न घर खे ख़बर आहे मां तुंहिंजो आहियां, न दुकान खे ख़बर आहे मां तुंहिंजो आहियां, न सोन खे ख़बर आहे मां तुंहिंजो आहियां। उन्हनि खे काई ख़बर कान्हे। तूं मने वेठो आहे। जेके इहे शयूं आहिनि सिर्फ़ु उपयोगिता जूं शयूं आहिनि, बसि तुंहिंजूं न आहिनि। धन जो बन ज़मीन जोरा न आहिनि तुंहिंजा सम्झ भावरा। हे जेके बि तुंहिंजी प्रॉपर्टियूं चए थो मुंहिंजूं आहिनि, धन जोबन, ये जोबन यानी जवानी, धन जोबन ज़मीन जोरा न आहिनि तुंहिंजा सम्झ भावरा। ॿुझनि था जम संधा जेरा, पुछज को मोख जो पह पो। इहो मोख जो पह पो हिते इहो सत्संग हली रहियो आहे। इहे तुंहिंजा न आहिनि, रहो हुन में, पर इहा उपयोगिता जी शइ आहे। इनखे तूं पंहिंजो मञी थो। मरंदे जेॾी महिल मरंदे मारो पिया करे मरंदे पोइ जूण वठंदे वञी नांगनि जी। अंतकाल जो लक्ष्मी सुमरे, ऐसी चिंता में जो मरे, सर्प जोन वलवल उतरे, ए माई मेरो गोबिंद नाम न विसरे। अंत में जेको हूंदे ओढ़ो ई वञी थींदे। इन करे मां ईअं न चवां तूं पैसा न हुजनि, ख़ूब हुजनि, ख़ूब पैसा हुजनि, ख़ूब जॻहियूं हुजनि, कुझु बि हुजे। मां ईअं नथो चवां न हुजनि, हुजनि, तुंहिंजूं न आहिनि। भरथरीअ जी कथा ईंदी आहे। राजा भरथरी जेको अतीत में पहिरियों राजा थियो हुयो, धन हीरा जवाहर ज़ालूं प्रॉपर्टी सभु हुयसि। अहिड़ो वैराग लॻुसि, सभिनी खे फेटी करे सिधो अची वञी जंगल में वेही रहियो, भॻवान खे यादि पियो करे। चइबो जेसि ताईं हाणे परमात्मा खे न ॼाणींदुसि तेसि ताईं मां कुझु न कंदुसि। उहो छॾे आयो, त्याग करे आयो, साल थी वियुसि। पोइ वेठो हिकु हंधि पहाड़ ते वेठो आहे, वण जे हेठियों हीअं वेठो आहे, ध्यान में वेठो आहे। घोड़े जी ट्राप ट्राप थी अखि खुली वियसि। ॾिठईं हिकिड़ो घोड़े सवार लंघे थो पियो ऐं साम्हूं हुनजे हिकु थेलीअ मां हेॾो सारो हीरो। सुबुह अञा सिज उभरे थो ऐं हेॾो हीरो किरियो आहे। हिन जूं अखियूं खुलियूं आहिनि। उन हीरे खे जेॾीमहिल सिज जी रोशनी पई, हाणे हुयो त पारखू राजा हुयो, ख़बर हुअसि हीरनि जवाहरनि जी। जेॾीमहिल हुन हीरे में उहा सिज जी किरण पई, चारो तरफ़ हीरे जो आभा मंडल अहिड़ो पकड़िजी आयो। ॾिसी करे चई अहिड़ो हीरो, इहो मूंखे त ख़बर आहे इहो हीरो आहे। हिकदमि इहो उथियो, खणण लाइ वञे ई पियो, अंदरूं लानत आयसि। अड़े लानत पोइ इहे हीरा छॾे करे त आयो आहियां, वरी फासी थो पियो, वरी हिनखे खणी थो। चई भेण जाई मन आदत नथो छॾे, हे मन बनियो बान नथो छॾे पियो। भेण ॾिठोमांसि मन खे, हेॾा छॾे आयो आहियां, साॻियो ई वरी हिन में अटकां पियो। वेही रहियो, अञा वेठो ई हुयो। साम्हूं ॿ घोड़सवार ॾिठी आया, ॿई अचनि पिया साम्हूं।
ॿिन्ही जी नज़र हुन हीरे में हिकु समय ते ॿिन्ही जी पई। उहे ॿई हीअं अचनि था पिया, घोड़े ते टप टप कंदा, ॾिठई ॿ ॼणा अचनि था, हे वेठो आहे बसि करे, हीरो उते ई पियो आहे। ॿई ॼणा अची करे पंहिंजे मियाणनि मां तलवार कढी ऐं हीरे जे पासे में तलवार ॿिन्ही खोपी। हुन चई पहिरियों मां ॾिठो आहे, हुन चई पहिरियों मां ॾिठो आहे, इहो मुंहिंजो आहे, उहो चए पियो मुंहिंजो आहे। भरतरी वेठो ॾिसे थो, चए थो हीरो उते ई पियो आहे, हे ॿई था चवनि हे मुंहिंजो आहे। हिन चयो पहिरियों मां ॾिठो आहे, हिन चयो पहिरियों मां ॾिठो आहे। भरतरी ॾिसे थो पियो, थोरी देरि में जेॾीमहिल हुन चयो हे मुंहिंजो आहे, ॿिन्ही तलवारियूं कढियूं। ॿई जेॾीमहिल तलवार हलायूं, हुन तलवार हुन जे पेट में विधी, हुन तलवार हुन जे पेट में विधी। ॿई लाश पिया आहिनि, हीरो उते ई पियो आहे। भरतरी साम्हूं ॾिसे थो, अरे नाक पिया, न हीरे खे ख़बर आहे मां कंहिंजो आहियां, न हुन जो न हिन जो, ॿिन्ही जा मौत थिया, हीरो उते ई पियो आहे। इहो ई थी, मां मज़ाक नथो कयां, मां तव्हां ईअं सोचो मां मज़ाक जी तव्हांखे कथा थो ॿुधायां। इहो पियो हूंदी, इहे पैसा, इहे हीरा सभु पिया हूंदे। इहो थी संसार, ॿियो संसार न आहे। हे माण्हू आहिनि, हे भॻवानु आहे, हे वण, हे सिज, हे चंड, हे सॼी प्रकृति परमात्मा खेल खेले रहियो आहे। संसार अगरि आहे त छा में आहे? असांजे मन में आहे। असांजो मन मुंहिंजो आहे, मुंहिंजो, मां आहियां ऐं मुंहिंजो आहे, बसि इते ई ॻोठ थी। मां चवां दुकानु हलाए फुल हलाए, घर हलाए माई फुल हलाए, अंदर में बसि इहा परिग्रहता न हुजे त हे मुंहिंजो आहे। पुट बि तुंहिंजो न आहे, मुड़ुस बि तुंहिंजो न आहे, तुंहिंजो थी सघंदी। कंहिंजी प्रीत सही थी आहे अॼु ॾींहं ताईं? कोई कंहिंसां मिलियो आहे अॼु ॾींहं ताईं? हिकिड़े संत चयो आहे, माता पिता की प्रीत कुछ नहीं, काल कॾूं न छॾावे, पुत्र पुत्रां की प्रीत कुछ नहीं, चौमुख आग लगावे, धिया की प्रीत कुछ नहीं, परावा दर अडावे, यार दोस्तार की प्रीत भी कुछ नहीं, दुख सुख वंड न खावे, स्त्री की भी प्रीत कुछ नहीं, जो दर पर ही मोकलावे, धन जोबन की प्रीत भी कुछ नहीं, जो मोया साथ न जावे, प्रीत सचे गुरु गोबिंद की, जो अंग संग होए साए। प्रीत अखर अथी जेको तोखे गुरुअ चयो आहे, अगरि इहो तुंहिंजे अंदर में हुजे त सची प्रीत उहा ई थी। तो ग़लति ढंग जी प्रीत करे थी, पछताईंदीअं, पछताईंदव, सभई पछताईंदव। मां सही थो चवां, मां ईअं नथो चवां तूं धन छॾे ॾे, धन में हुजई, ख़ूब हुजई, महल हुजनि, मां नथो चवां तूं हुनखे छॾ, हुनखे छॾ न। इहे हिते ॿाहिरीं शइ आहे, इहा अंदर जी शइ न आहे। सुखमनी पढ़ंदा हूंदो, सभु साथ न चाले, साथ न चाले बिन भजन, बिखिया सगली शार, हर हर नाम कमावना, नानक इह धनसार। जो तव्हां सुखमनी में सभिनी पढ़ियो हूंदो, हर हर नाम कमावना, ईअं न त राम 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 इहो नाम आहे, इहो नाम न आहे। जेको तव्हां ईअं नाम सोचींदा आहियो, भक्ति कया माला खणी कोई अखर बि जपींदा आहियो, इहो बि नाम न आहे। मथां ईअं सोचो नाम इहो आहे, कोई अखर गुरू खां वठी करे मां हुनखे जपियां, इहो जपणु न आहे। राम खे जीउ, हे जेको हाणे मां सत्संग सॼो कयां थो, राम खे जीउ, ऐं जीअं बि तो राम में, सिर्फ़ु सम्झ हुजे। मां चाहियां थो कुझु बि न छॾ, न घर छॾ, न दुकानु छॾ, न ॿार छॾ, सभु कर, खा पी सभु कर, बसि एतिरो आहे। ही सभु परमात्मा थी, इनखे न विसार। तुंहिंजे पतीअ में, तुंहिंजे सहुरे में, तुंहिंजे ससु में, तुंहिंजे पुट पोटे में उहो थी। गुरु नानक जी हाणे 3 जेके लाइनियूं मां चयूं, इन्हनि खे थोरो, ऐं तव्हां सभिनी ॿुधियूं आहिनि, मां नथो सम्झां जेको बि थोरो घणो सत्संग ईंदो न ॿुधो हुजे। गुरु ग्रंथ साहिब जे जप साहिब में, जे हूँ जाना आखा नाही, कहना कथन न जाई, गुरा इक दे बुझाई। गुरा गुरुअ पाण बूझी करे, पाण ॼाणी करे असांखे ॼाणाए थो,
गुरा एक दे बुझाई सबना 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 जिया का एक दाता सभिन जो जियापो हिक दातार सो मैं विसर न जाई। बताइए राम 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 चें मगज ख़राब थी वञे, कुछ न थींदी, कोई भी अखर जपींदी न थींदी कुछ भी। जीव राम के सबना जिया का सभिन जो जियापो इहो ही परमात्मा है। सबना जिया का एक दाता हिकु उहो दाता उहो मुखां न विसरी। तुझे ग्राहक में उहो आहे, तुझे देसावर में उहो आहे, तुझे घर जे भातिन में उहो आहे। अरे तू उन्हनि सां ई त वहिंवार थो, दुकान ते केरु ईंदो अथव, ग्राहक अचे थो, उन ग्राहक खे ॾिसे। मां हिकिड़े खे ॾिसां पियो सुबुह जो अगरबत्ती ॿारींदो अधु कलाकु हीअं, ऐं ग्राहक चएसि थो अरे भाई मूंखे खंडु ॾे, 2 किलो खंडु ॾे, महिमान आहिनि जल्दी ॾे, तूं हीअं थो करी पियो, मूंखे हीअं थो कर, अंधो आहे छा, ॾिसे नथो मां पूॼा थो कयां, दो कोड़ीअ जी पूॼा थो करे। मथां ईअं कॾहिं कयो, कुझु कान्हे होॾे, उहो ग्राहक बीठो थी, इन में भॻवानु थी, इन खे ॾे, तूं वेठो थो अगरबत्ती हीअं ॿारी, उते कुझु आहे ई कान, जीवंत भॻवानु बीठो थी। माई थाली खणी करे मंदर में पियो वञे, घर में मंदरु, मां त इन करे चवंदो आहियां घर में बि मंदरु न ठाहे, दुकान ते बि मंदरु न ठाहे, तुंहिंजी वहिंवारी पूॼा आहे, तुंहिंजो घर जो कमु ई पूॼा आहे। हाणे माई मंदर में वञे पई थाली खणी, पोटो ईअं पकड़े करे चएसि थो दादी मेरे को भूख लगी है, मेरे को ये दो, चएसि नहीं ये भूखा है। ॿार खे हथु छॾाए वही आहे उते खाराए पई। अरे मूंखे जंहिंमहिल ॾिसी करे उते दृश्य चयोमांसि माई कूड़ के सचो पोटो तुंहिंजो घुरे ई पियो, हुनखे छॾाए करे वई आहे उते, चई पोइ ॼांसि हा न, मां न। हे असांजे सिंधी स्वामी साहिब जा सलोक, मूर्ख पूॼा कनि परचेरीअ पथर जे, मूर्ख। हे स्वामी साहिब जा सलोक हिकु हिकु वेदनि जो मंत्र आहे। मूर्ख पूॼा कनि परचेरीअ पथर जी, माण रखी अंदर में देही नित धुअनि, भोग लॻाइनि भ्रांत जा बिना प्रेम नचनि, से कीअं रंग रचनि अविद्या जिन जे अॻ में। मूर्खताई थो करे, अञा चए थो पियो छा, पूॼे कोह पथर चरिया चेतन खे छॾे, अञा छा चवई स्वामी साहिब हिकु प्रज्ञावान, मां महापुरुष चवांसि हुनखे, चए थो पूॼे को याने केॾा बि, हिते थो पूॼी हुते थो पूॼी हुते थो पूॼी पियो, पूॼे को पथर चरिया चेतन खे छॾे। चेतन चइबो आहे जेको हीअं जीअरो सभिनी में व्यापक आहे, हिनखे चइबो आहे चेतन। पूॼे को यानी हेॾा, पियो थो पथर पूॼे, पूॼे को पथर चरिया चेतन खे छॾे, जंहिं सभई साधन सिद्ध कया, सभई साधन हिननि में पूरी प्रकृतिअ में परमात्मा समायल आहे, जंहिं सभई साधन सिद्ध कया, तंहिंजी कर नज़र सामी चर अचर व्यापक अथी विश्व में, पूरे विश्व में इहो परमात्मा ही व्यापक आहे। जेको गुरु नानक चए थो सबना जिया का एक दाता, सभिनि जो जियापो हिकु दाता, सो मैं विसर न जाई। हिकिड़ो गानो बि ईंदो अथव, ये जान चली जाए जिया नहीं जाए, ये जान चली जाए, सिर हली वञे पर इहो न वञे जेको सभिनि जे अंदरि, मुंहिंजे बि अंदरि उहो ई आहे। ये जान चली जाए जिया नहीं जाए, अगर जिया जाए तो फिर जिया नहीं जाए। हिक ई लाइन खे तूं चङी तरह सां सोधीस, असली भॻवान सां मिलाप। ये जान चली जाए, भले सिर हली वञे
पर उहो जेको सभिनि जे अंदरि जेको गुरुअ ॿुधायो आहे, सबना जिया का एक दाता सो मैं विसर न जाई, ये जान चली जाए वो जिया नहीं जाए। अगर वो जिया पोइ सभिनि जो उहो अगरि विसरी वञे त पोइ जीअण ई हराम आहे। ये जान चली जाए जिया नहीं जाए, जिया जाए तो फिर जिया नहीं जाए। मां हिनखे चङी तरह सां सम्झो, राति जो वञी जंहिं महिल सुम्हे ओॾी महिल यादि कजांइ मां किथे थो ॻाल्हायां। इहो ई आहे हिकु इहा तुक गुरु ग्रंथ साहिब जी, सबना जिया का एक दाता सो मैं विसर न जाई। ॿियो, जो तुध भावे, जो तुध भावे साई भली कार, तू सदा सलामत निरंकार। तू जेको भी करें थो, ऐं तव्हांखे हर हिकु ॻाल्हि में एतिराज़ आहे। मां वटि ईंदा आहिनि माण्हू, चवंदा आहिनि बाबा हीअं थिए हीअं मिले, हीअं थिए हीअं मिले। प्रार्थनाउनि में मांगई मांगो, ऐं प्रार्थनाऊं करे करे जीवन बितिजी वञनि, पूरी बि नथी थिए। तूं घुरे थो, ऐं परमात्मा जेको तोखे ॾिनो आहे कॾहिं धन्यवाद निकितो थी। मां हिकिड़ी लाइन चई छॾियांव सभिनी खे, जिसके पास है उसे और दिया जाएगा, जिसके पास नहीं है उसे जितना है वो भी छीना जाएगा। हाणे छा, पैसा न, जिसके पास है उसे और दिया जाएगा। एक संत जीसस जो वाणी अथव, जीसस जेके क्राइस्ट चइबो आहे, बाइबल जी लाइन अथव, जिसके पास है क्या, संतोष, सुखी संतोष। असांखे जेको ॾिनो अथई मां ख़ुशि आहियां, ऐं आहे बि। छा न ॾिनो अथई, छा न ॾिनो अथई। मां त हिते जेके बि वेठा आहियो सभु घरनि वारा आहियो, सभिनी खे खाधे जे लाइ सभिनी खे आहे। तंहिंखां पोइ बि अरे वञी ॾिस त सही, माण्हू स्टेशननि जा प्लेटफार्म भरिया पिया हूंदा आहिनि। सम्झंदा आहियो यात्री न आहिनि, यात्री घणा आहिनि जेके घर ई कान्हनि, के राति जो लिकी लिकी वञी उते सुम्हंदा आहिनि, वरी पुलिस वारा उथारींदा अथनि, वरी वञी ॿाहिरि किथे घुमंदा, वरी अचे सुम्हंदा उते, घर ई कान्हे। अहिड़ो करे त छा कंदी, ऐं तूं घुरे थो पियो। जिसके पास है, मूंखे जेको ॾिनो थी मां ॾाढो ख़ुशि आहियां। जेको सुख सां चए थो, आनंद सां चए थो, मां ॾाढो ख़ुशि आहियां। हाणे हिन में चवंदी आहे इहा मीरा, साल थी विया अथसि मूंखे इहो फ़ोन ते पहिरियों अखर छा चवंदी आहे, धन्यवाद। मां ठरी पवंदो आहियां, मां बसि इहो चई न, मूंखे ॾाढो ख़ुशी थिए। हाणे दिलि सां थी चए उहो तूं ॼाणजांइ। मां बार बार चवंदो आहियांसि, हृदय सां चए थी धन्यवाद त जाई धन्यवाद। जीअं तूं हलाए, जीअं तूं करे मूंखे मंज़ूर आहे। अहिड़े के जिसके पास है उसे और दिया जाएगा। जंहिंखे संतोष आहे उनखे अञा मिलंदो, ऐं जंहिंखे संतोष न आहे असांखे आहे छा, असांखे आहे छा। माण्हुनि खे कारियूं, असांखे इहा फतफती बि कान्हे। माण्हुनि खे फटफटियूं, असांखे साइकिल बि कान्हे। माण्हुनि खे बिल्डिंगियूं, असांखे झोपड़ी आहे। अरे तूं अगरि चएं इहा झोपड़ी मुंहिंजो महल आहे, मुंहिंजी पात्रता कान्हे, मुंहिंजी योग्यता कान्हे, उन खां वधीक जिसके पास है उसे और दिया जाएगा। ऐं जेको रोए थो, सुखमनी जो सलोक ईंदो आहे, 10 वस्तु ले पाशे पावे। 10 वस्तु तोखे मिलियल आहिनि, एक वस्तु कारण बिखोट गंवावे। एक भी न दे 10 भी हर ले, तो मूड़ा कौ का करे, छा करे सघंदी। ये 10 ई खसे विझई
छा करे सघंदो अति हिमत कुझु करण जी सिर हली वेंदी ऐं तूं ईअं घुरे थो हे ॿी तुक छा हली गीत जी पहिरें गीत जी जो प्रभ कीनो सोई भल मान्यो जो प्रभ कीनो सोई भल मान्यो एह सुमत सा धूते पाई साधु यानी सतगुरु एह सुमत सा धूते पाई बिसर गई सब तात पराई जब ते साध संगत मोहे पाई यो काथों मिलियो सत्संग मां या पहिरियों मूंखे ख़बर कान हुई मां त सदाईं पियो घुरंदो सत्संग मां ख़बर पई अरे असांखे हेॾो ॾिनो अथई तंहिंखां पोइ बि मां चवां कंहिंखे नबी हुजे मां हुनखे ईअं ई एॾियूं शयूं जेकी परमात्मा तोखे फ्रीअ में ॾिनियूं आहिनि जेकी डबल फ्रीअ में कमु हली सघई थो सिंगल में पर तॾहिं बि तोखे शुकुरु कान्हे हिकिड़ो भाई हुयो संत वेठो वण जे हेठियों पहुतल संत हुयो ऐं भाई मथां बीह करे ऐं हीअं टपो पियो ॾे संत ॾिठई ॾे थो टपो अरे बीजांइ चई छा आहे हिकु मिंट बीह वयसि चई छा थो करी चई मां मरंदुमि चई छो मरंदी चई मां कुझु बि कान्हे छा कान्हे को चई माण्हुनि खे हेॾो माल आहे मूंखे कुझु बि कान्हे रोटी बि चङी तरह नथी थिए पई मां मरण थो चाहियां संत चयईंसि कुझु बि कान्हे चई न चई हीअं कर अॼोको ॾींहुं पोस्टपोन कर अॼोको ॾींहुं 24 कलाक मां तोखे रोटी बि खारायां थो सभु ॾियां थो चई छो चई बसि मुंहिंजी इहा छा आहे सुभाणे मर जाए मां बि ॾिसंदोमांइ चई चङो अॼु पोइ रोटी खाराईंदी चई हा रोटी खाराईंसि संत पंहिंजे उतां जे राजा खे न्यापो कयईं संत जो राजा शिष्य हुयो चई हिनखे हीअं कजांइ चईसि ठीकु आहे संत चयईसि हल राजा वटि आयो चई हाणे हिनखे कुझु बि कान्हे को चई तोखे कुझु बि कान्हे चई न चई हीअं कर इहा हिकिड़ी अखि ॾे मूंखे मां ॿिए खे विझंदुसि ₹1,00,000 चई ₹1,00,000 ॾींदी चई हा लख न 2 लख थो ॾियां हिकु अखि ॾे हिकु ॿिए खे ॾींदा अंधे खे हिकु अखि मिलंदसि अंधे खे हिकु अखि मिली वरी बि ख़ुशि थी वेंदो 2 लख थो ॾियां सोची अखियूं ॿुटे चई अखि ॾियां त मां काणो ठहंदुसि चई हीअं कर अंदरूं कढायां थो टपड़ किडनी अंदरूं कढायां थो 20 लख थो ॾियां चई मुंहिंजो चीरींदव मूंखे हिकु टंग ॾे हिकु हे ॾे हिकु अखि ॾे हिकु हथु ॾे तोखे 1,00,000 2 लख हे लख एॾा लख थो ॾियां जो हदर में अखियूं ॿुटे करे चएसि थो कासाई आहीं छा हाणे मां कासाई आहियां या त हीअं फ्रीअ में सिर पोइ ॾींहुं पंहिंजो वरी हाणे मां कासाई थियुमि चई ईअं तूं सिर खणंदे या मुंहिंजो अरे सिर खण चई थो कुझु बि कान्हे हिते तोखे लाइ घणा लख त ईअं ई था मिलनि पिया राजा ॾेई थो न सम्झ अची वियसि चई बराबरि भैया मूंखे ईअं ई हेॾो मिलियलु आहे डबल या किडनी हिकु आहे या 2 आहिनि अखियूं 2 आहिनि हिकु अखि सां कमु न हलंदो छा हलंदो छा न आहे असां वटि ऐं प्रकृति हेॾी ईअं फुआरा करे थी ॾे पाणी थो मिले उस थी मिले कोई हिसाब ई कान्हे माण्हू त बसि ईअं दुखी लॻो पियो आहे मरां त जिंद छुटे मरां त मर वञी तूं मरी करे सम्झी थो मां ख़ुशि थी वेंदुसि सिर अॻो पोइ वेंदी मां त ईअं सोचे त मां मरी ख़ुशि थी वेंदुसि इहे माण्हू सोचींदा आहिनि मां जान ॾियां त अरे अहिड़ो थींदे हाणे उहा असांखे ख़बर आहे त उहो छा हालत थींदी आहे हुनजी कुते खां बि बदतर चवंदा आहिनि इंसानु वधे त भॻवान थी वञे ऐं किरे त
त पशु खां बि वियल, जेके चवंदा आहिनि कुते जी मौत मोह, कंहिंखे चवंदा आहिनि? कुते खे, कुतो ॼाओ कुतो मोह, माण्हूअ खे चवंदा आहिनि कुते जी मौत मोह। पोइ अहिड़ो भयानक थी मथां तूं सोचें त मां ख़ुशि थी वेंदुसि, न, उन ते राज़ी थी करे जेको बि मूंखे ॾिनो अथई, मां ॼाण पिन बि न, घणा माण्हू हथ टंगींदा आहिनि, थींदो ई न ईअं। परमात्मा पेट ॾिनो आहे। सभिनी इहो बि गीत ॿुधो हूंदो गुरु नानक जो, जिन उपाई मैदनी, जिन उपाई मैदनी, सोई करदा सार, सोई करदा सार, घट घट मालिक दिलादा, सच्चा परवरदिगार, सच्चा परवरदिगार। मेहरबान 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 साहिब मेरा मेहरबान, मेहरबान मेहरबान मेहरबान। जिय सकल को देवदान, साहिब मेरा मेहरबान। सभिनी खे तूं ॾे, किवलीअ खे कण, हाथी खे मण ॾे तूं, तूं राज़ी थी करे ॾिस, ठही तो नथो थिए। खेल ॾिठा आहिनि असां, तव्हां एॾे ॾिसंदा न आहियो, चवंदा आहियो माण्हू बुख मरी वियो, पंहिंजी बुख सां मरी वियो। बुख न मरंदो माण्हू, कोई बुख न मरंदो। तव्हां वञी पहाड़नि ते ॾिसो, पथर हीअं परे कंदासीं, हलंदो असांजो मोतीराम, वेंदा हुआसीं पहिरियों घुमण, पथर खे मथे कर, किवलियूं, वरी किवली जे मुंहं में अछो दाणो, अरे हिते केरु थो ॾे पियो। ऐं वरी सुबुह जो तव्हां रस्तनि ते ॾिसो, झिरकी हीअं ठोंगा हणंदी आहे धरतीअ खे, माण्हू चवंदा आहिनि मिटी खाईंदी आहे, न खाईंदी आहे मिटी, मिटी न खाईंदी आहे। तव्हां सम्झो धरतीअ ते मिटी पई आहे, मिटी न खाईंदी आहे, दाणो खाईंदी आहे। कंहिं वैज्ञानिक खे वठी पकड़े झिरके खे ॾिसेसि, ट्रकियूं थियूं लंघनि, केॾा ठेला था लंघनि, मिड़ई किरे थो, किरे थो, उनखे मिले थो, सभिनी खे मिले थो ऐं मिलंदो। पोइ माण्हू हे वंदे ग़रीब सुबुह खणंदे दॿो, वठी ईंदे 10 किलो चांवर, 5 किलो इहा दाल, महीनो खाईंदा। चए असां त इन ते पलजंदा आहियूं, रुख जा चणा थो खाए, कॾहिं वधंदे ई कान, उहो बि थुकूं वठी करे तव्हांखे ॾियनि था, हीअं झोलीअ में ॿ रुपया माण्हू विझंदा आहिनि, ऐं ग़रीबनि खे ॾियनि था, उहो तव्हां वठो था। जेको ग़रीब ईअं वठे थो, मां अहिड़ा ॾिठा ग़रीब जिन वठणु बंदि कयो। मां उन्हनि जे घर वेंदो आहियां, जंहिंखे मां ई पहिरियों 10 रुपया ॾींदो, मां ॾींदो, मां बंदि कयो। पोइ वरी मुंहिंजी रोटी मोकिलाईंदो आहे, केॾी महिल चवंदा बाबा असांजे घर रोटी कमाल। मां वेंदो आहियां, मुंहिंजे गीदे में 50 रुपया विझंदो आहे। मां चवां भाई तूं अॻे मूंखां 10 रुपया वठंदी, अॼु 50 मूंखे थो ॾीं। बाबा असां ख़ुशि थी विया आहियूं। ऐं मुंहिंजो बि हा ठरी पवंदो। मैं भेण पिनंदो हुअं त मोहताज हुअं, अॼु पिनणु बंदि कयो थी, दरवाजा खुलंदे मथां सोचो, पोइ अंब ई अंब खा, भई न ॻणजांइ। हो छा चवंदा आहिनि, ककड़ी गुठली, गुठली न ॻणणा, ॾींदी ॾींदी। आख़िरी हिकिड़ी कथा चई करे मां पंहिंजी कथा समाप्त कयां। असांजा गुरुदेव भॻवानु इहा कथा खणंदा। हिकिड़ो ॼणो हुयो कि जिथे किथे थो ॿुधां, महिरबान महिरबान साहिब मेरा महिरबान, जीअं सकल को देव आहिनि, सभिनी खे खाराए थो। मां ॾिसां अहिड़े हंधि थो वञा जिथे परंदो बि न हुजे, ॾिसां कीअं थो खाराए। पहिरीं ॻाल्हि त हे शरीर हिकु एॾो परमात्मा ॾिनो आहे, हिन खे 3 महीना अगरि रोटी न मिले त हे मरंदो न। हिकु बिस्कुट बि तूं ॾींहं में खाधे, हिकु फुल्के में, अधु फुल्के में
तुंहिंजो रतु बि ठहंदे, वीर बि ठहंदे, अॼु बि ठहंदे, सभु ठहंदो। एॾो परमात्मा जो हीउ शरीर ॾिनल आहे, हिकु बिस्किट, हिकु थ्रिप्टिन बिस्किट माण्हू खाई करे सालनि जा साल जीअर आहिनि। हिकु थ्रिप्टिन जेको मेडिसन बिस्किट ईंदो आहे, त हेॾो असांखे ॾिनो आहे परमात्मा शरीर, तूं रोए थो। हुन चई मां न परीक्षा कंदुसि, ॾिसां भॻवानु कीअं थो ॾे। मां अहिड़े हंधि थो विया वञी जिते कोई हिसाब ई न हुजे, कुझु हुजे ई, ॾिसां कीअं थो मोकिले। अवा हे वियो वञी अहिड़ी झंगल में वञी वेठो जिते कोई माण्हू ई न वेठो हुजे, ॾिसां थो कीअं थो मोकिले भॻवानु। सुबुह थी वियो, चईसि भॻवानु सुबुह थी वई, कुझु न आहे थी। मंझंदि थी वई, चई ॾिस कुझु न आहे, मां वेठो आहियां, चवंदा आहियो ॾींदो आहे सभिनी खे, वेठो आहे बुख लॻल। हाणे ईअं त शरीर बि मरंदो न, 3 महीना चवां थो हिनखे रोटी न मिले न मरंदो। हिन में एतिरो असांजो चर्बी भरियल आहे, माण्हू पोइ अॻिते हली करे पंहिंजी चर्बी खाईंदो, बाक़ी भले न खाए मरंदो न। नेठि शाम थी पाणी पीए पियो, पाणीअ जे किनारे ते वेठो अचे, पाणी त हुजे न घटि में घटि, पाणी पीए पियो, बाक़ी रोटी न मिलेसि। पर शाम जो ईअं चए पियो वाह भॻवानु सॼो ॾींहुं त गुज़री कुझु न आयो, ईअं साम्हूं ॾिठईं फर्स्ट क्लास हिकिड़ो दोनो तरंदो पियो अचे। अड़े हीअ छा आहे, हीअ छा आहे? ॾिठईं दोनो ईअं खयईं ईअं खोलियईं, दोनो बि बढ़िया ॿधल हुयो। ॾिठईं सीरो, अरे भॻवानु हिते त मां फुल्को पियो घुरां, पर हिते सीरो अहिड़ो बढ़िया मस्तु सूजी हुयो सीरो। खाधईं, मज़ो अचियुसि, खाई करे चई हाणे अॼु त ॾिनई जाए, ॾिसां हीअ अलाए किथां आयो हूंदो, ठीकु आहे सुभाणे ॾिसंदुमि। वरी सुबुह जो वेठो, सुबुह खां मंझंदि थी वई, शाम थी वई, वरी ईअं वेठो साम्हूं ॾिठी, वरी दोनो पियो अचे। अरे वाह, वरी तूं अचे पियो, वरी खाधई सीरो, खाई वियो बढ़िया। 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं इहो अची करां थो पतो कयां, हा तूं खा न, खाई करे तूं फर्स्ट क्लास आहे, तूं छो थो वरी ककड़ियूं ॻणी पियो। नेठि मुड़ियो न, चई इहो कोई बेईमानी आहे भॻवानु, मूंखे हेॾे कीअं थो अचे पियो, हेॾे कुकुड़ बि न अचे, हिते कीअं थो अचेसि। अवा वियो वञी, वरी रस्ते ते पहिरियों ई जेको शाम जो आयो, वञी मंझंदि जो ॾिठईं बिल्कुलु अचे पियो, चई अच्छा हेॾो थो अचे। वरी सुबुह धीरे धीरे करे सुबुह जो ॾिठईं उहा बानी हिकिड़ी राजा जी बानी, हेॾो सारो इहो दोनो ईअं पाणीअ में विझई पई, पकड़े तुंहिंजी नानी खे भत खाराए, तूं कीअं थी छॾे पई, इहो सुरक्षित थी छॾे पई। मां चवां भॻवानु थो ॾे, पर तूं हे कीअं थी विझे पई? चई मां त रोज़ु विझंदी आहियां। चई इहो छाजो विझंदी आहियां? चई मां न पुछ छाजो विझंदी। चई छाजो नेठि ॿुधाए? चई असांजी जेकी राणी आहे न, हुनखे हिते पहुतो हेॾो घोड़ो अथसि, हुन में अंदरि रोग अथसि, इहो सीरो ॿधंदा आहियूंसि, ॿधी करे वरी सुबुह जो उगी करे हिन में विझी उल्टियूं पोइ। अरे तूं खाए पियो, तोखे हेॾा ॾींहं कुझु न थियो, छो वञी तूं वञी अंब खा न, तूं गुठली छो थो बने पियो? चुप करे मूरी खा, वेंदे ॻोल्हींदे त वरी निकिरंदी सूअर जो लेंडो। न खाईं, ईअं न कर। मतिलबु तव्हां जेको बि असां खाऊं था परमात्मा ॾिए थो, त चुप करे खा न, तोखे नुक़सानु थिए, तोखे शइ असां अचे त सभु काॾूं थो। हे जेको बि खाद्य ठहंदो आहे, वरी एॾां वेंदी त रोटी ई न खाईंदी आहे, खाद्य छा मां ठहंदो आहे। हाणे ट्रेनियूं हलनिव थियूं, जेके बि इहो हेठि निकिरंदो अथव, इहो सभु खजी वेंदो अथव जहाज़नि जो हेॾो होॾो, इहो सभु खाद्य में कमु थो अचे। ॿुधनि था हुन में खातू बातू ठहनि था, सभु हितां ई। अरे उहा ई शइ असांखे मिले थी, धरतीअ में जेकी वञे थी, असां खाऊं था वरी वञे थी। पुनरुक्ति आहे, काई शइ जो निष्कासित थींदो ई न आहे, काई शइ मिटजंदी कान्हे। हिकु परमात्मा जो वारीअ जो कण बि कोई ख़तमु न करे सघंदो। चूरो कंदुसि तॾहिं बि ख़तमु न करे सघंदो। काई बि शइ ख़तमु परमात्मा जी न थियणी, पुनरुक्त थी करे निकिरंदी आहे। हे जेके तव्हां मल मूत्र कढो था, छा था सम्झो पिया? इहो काॾे थो वञे? हे पेट्रोल खपे थो पियो, कीअं थो अचे? वरी पए थो धरती में शुद्ध थी करे। बरसाति जो पाणी जंहिंमहिल पी आहे काथों जो, अचे काथों, समुंडनि मां इहो ई अचे थो खारो, वरी मथे वञे थो अहिड़ो मिठो थी करे निकिरे थो, हीअं करे माण्हू पीअंदा आहिनि। पानी रे पानी
तेरा रंग कैसा, एड़ो बढ़िया मस्त पानी खाद ठरी पे, पर तू खा तोखे मिलई तो सब तो दे, पर हैफ़ आहे उन माण्हूअ खे जेको पिने थो। इहो भॻवान के मथां उनखे संदेह आहे। मां परमात्मा कोई मथे न वेठो आहे, हिते ई परमात्मा वेठो आहे। इन करे चवंदा आहिनि जिन उपाई मैदनी सोई करदा सार, घट घट मालिक दिलांदा सच्चा परवरदिगार, सच्चा परवरदिगार। कुदरत की मन जानिए वड्डा बेपरवाह, कर बंदे तू बंदगी जिचर घट में साहू, जिचर घट में सा। तू समरथ अकथ अगोचर, जिया पिंडस तेरी रास, रहम तेरे सुख पाइया सदा, नानक की अरदास, नानक की अरदास। बोलो मेहरबान 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 साहिब मेरा मेहरबान, मेहरबान मेहरबान मेहरबान, सकल को देवता साहिब मेरा मेहरबान, मेहरबान मेहरबान मेहरबान। बाकी सुभाणे